पासे खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध सरकार कोरोना जी पखेड़ खिलाफ़ पाबंदियूं लागू करण जी तरदीद करे छॾी आहे। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, पाबंदियुनि बाबति सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ नोटिफिकेशन कूड़ो आहे। चीफ सेक्रेटरी ममता शाह जो चवणु आहे त पाबंदियुनि जो को बि नोटिफिकेशन जारी नाहे कयो। सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ नोटिफिकेशन कूड़ो आहे। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, कराची मां सिंध सरकार कोरोना जी पखेड़ खिलाफ़ पाबंदियूं लागू करण जी तरदीद करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां गाज़ी जलील खां। जी गाज़ी, अपडेट कजो। जी बिल्कुल, कोरोना के हवाले से सिंध सरकार की तरफा पाबंदियुनि के हवाले से हिकिड़ो जारी नोटिफिकेशन सोशल मीडिया ते गर्दिश करे पियो। हवाले सां सिंध जे चीफ सेक्रेटरी जे तर्जुमान जे तरफा जारी कयल बयान में वाज़े कयो वियो आहे त नोटिफिकेशन जाली आहे ऐं सिंध सरकार जे तरफा ताज़ो कोरोना जी SOPs जे हवाले सां को बि नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे। न वरी के गैर मामूली पाबंदियूं मढ़ियूं वयूं आहिनि। सोशल मीडिया ते जेको नोटिफिकेशन हले पियो उन जे हवाले सां सिंध जे चीफ सेक्रेटरी जे तर्जुमान जो चवणु आहे त उहो जाली आहे ऐं उनखे अहमियत न ॾिनी वञे ऐं बाज़ाब्ता तौर ते अॼोकी डेट में कालोकी में को बि नोटिफिकेशन सरकारी सतह ते जारी न आहे। महिरबानी जी आगाह करण लाइ।